नाज़रीन, मोहनजोदड़ो में पोहरियत औरत सिंधी खाधनि जो स्टॉल कायम करे रोज़गार करण लगी आहे, जॾहिं त पोहरियत औरत जो स्टॉल सियाहन जे ध्यान जो मर्कज़ बणिजी वियो आहे। रिपोर्ट कयो आहे ग़ुलाम मुस्तफ़ा झतियाल। मोहनजोदड़ो ते पोहरियत औरत सिंधी खाधनि जो स्टॉल कायम करे रोज़गार करण लगी आहे। मोहनजोदड़ो ते घुमण लाइ ईंदड़ माण्हुनि खे साग, मच्छी, मखण सां मखियल चांवरनि जी मानी, बुसरी, मच्छी, पुलाउ ऐं ॿिया देसी रवायती ऐं सकाफ़ती खाधा फराहम कया वञनि था। पोहरियत औरत जो स्टॉल सियाहन जे ध्यान जो मर्कज़ बणिजी वियो आहे, जॾहिं त ॻोठ ॿलड़ जी रवासिन पोहरियत औरत हाकिमज़ादी अंसारी, मुड़स अवेस अंसारी, पुट मोहम्मद हनीफ सां गॾु रोज़ानी मोहनजोदड़ो अचे थी ऐं सिंधी खाधनि जे नाले सां कायम कयल स्टॉल ते खाधा तैयार करे मोहनजोदड़ो ते ईंदड़ ॾेही ऐं परॾेही सियाहन खे सिंध जा रवायती ऐं सकाफ़ती खाधा फराहम करे थी ऐं सियाह मुनासिब ऐं सस्ते अघ ते वणंदड़ खाधा खाइनि था ऐं मिलंदड़ आमदनी मां पोहरियत औरत जे घर जो चुल्हो ॿरे थो। उन मौके ते पोहरियत औरत हाकिमज़ादी अंसारी आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मोहनजोदड़ो असांजो सकाफ़ती विरसो आहे। मां वाहिद ऐं पहिरीं ॻोठाणी औरत आहियां जंहिं मोहनजोदड़ो ते रवायती ऐं देसी खाधनि जो नंढड़ो स्टॉल हयो आहे। उन सां सिंध जी सकाफ़त बि उजागर थिए थी ऐं असांजे बि रोज़गार जो ज़रियो आहे। मां गरीब पोहरियत औरत आहियां, मुंहिंजा बचड़ा नंढड़ा आहिनि। मां चाहियां कम खे थोरो अॻिते वधायां। जेकॾहिं सिंध गवर्नमेंट खे इहा अपील आहे या जेके सरहंदी वारा आहिनि उन्हनि खे इहो आहे त थोरी मुंहिंजी मदद कनि त जीअं मां अॻिते वधी पंहिंजे बचनि जे लाइ कुझु रोज़गार बि थी सघे ऐं मुंहिंजो घर सफ़ा ॾिठल आहे, उन में बि माना मुंहिंजी मदद कनि त जीअं मां ठाराए सघां। हे स्टॉल तव्हां ॾिसो था, मुंहिंजो 2 साल थी विया आहिनि, मां ठाराए न सघी आहियां। पोइ खाधा तयारु कंदी आहियां, पर इहो आहे त माना सिर्फ़ु बचनि जो थोरो घणो गुज़ारो थी थो सघे। महांगा पंहिंजे दौर सां मां माना मथे माना एतिरी बचत नथी थी सघे। साग हूंदो आहे सरसों जो, या लस्सी बि हूंदी आहे, मखण हूंदो आहे, मच्छी बि हूंदी आहे, बुसरी हूंदी आहे। काफ़ी माण्हू खाई आहिनि। का माना कुंड कुर्श को मतिलबु ॻोठ घर नाहे रहियल जेको असांखे सुञाणींदो हुजे तमामु घणो। असांखे इहो घटि में घटि हिते 2-2.5 साल थी विया आहिनि, पर इहो आहे जो मतिलबु को अहिड़ो माण्हू सपोर्ट करण लाइ को बि न आयो आहे त हे माना ग़रीब आहिनि, हिननि खे कुझु ॾियूं। पर असांखे उन्हनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांजी थोड़ी का माना सपोर्ट कयो जो असांखे सुठे नमूने सां या स्टैंडर्ड सां वेहूं। जैसे घर के खाने में टेस्ट होता है, बिल्कुल वैसा ही टेस्ट है इनमें। तो ये सबको चाहिए कि यहाँ इनको सपोर्ट करें, यहाँ से आके बनवा के खाए, ना कि इतनी मुश्किल से इतनी दूर से बनवा के लेके आए। ऑर्डर ॾिनो से पली मच्छी हुई ऐं चांवरनि जी मानी ऐं मखण हुयो जेको असां खाधोसीं, पर बाक़ाइदा टेस्टी हुयो। असां घर में बि खाईंदा आहियूं, पर घर में शायदि अहिड़ो असांखे तयारु थी न मिलंदो आहे। ऐं असां सलाम था पेश कयूं ऐं हिननि खे सिंध गवर्नमेंट खां इहा अपील था कयूं त हिननि जी हेल्प करे ऐं हिननि खे जेको आहे त मदद कई वञे त जीअं इहे खाधनि में अञा हिननि जी दिलचस्पी वधे। मूं वटि हिन महिल ताईं को अहिड़ो कंप्लेंट्स कोन आई आहे त जी जेको तव्हां माण्हू विहारियो आहे त इहो असांखे खाधा सही नथो ॾिए या इन जेको मयार कोन्हे को। जेसि ताईं मूंखे ॼाण आहे त मां सेटिस्फाइड आहियां। हिननि वधीक चयो त हिते बहितरीन ऐं मुनासिब अघ ते देसी खाधा फराहम कया पिया वञनि। सिंध सरकार ऐं सकाफ़त खाधे खे हिन औरत जे रोज़गार खे वसी करण में मदद करणु घुर्जे। होड़ा इंचार्ज मोहनजोदड़ो रोल अमीन घुमरो आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां हिन पोहरियत औरत खे डीजी मंज़ूर अहमद कनासुर जे हुकुम ते असां पोहरियत औरत खे सिंधी खाधनि जो हिकु नंढड़ो स्टॉल हाणाए ॾिनो आहे। हिन चयो त मुंहिंजी कोशिश आहे त मां हिन पोहरियत औरत खे हिकु कैंटीन हणाए ॾियां जीअं सिंधी खाधनि खे वधीक हथी मिली सघे। हिननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सकाफ़त खाते जे वज़ीर तोड़े ज़िले इंतज़ामिया खां अपील कई आहे त असांखे हर तरह जी मोहनजोदड़े ते सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं असांखे बरसात में ड्रथल घर ठाराए ॾिनो वञे। कैमरामैन मदनी झतियाल सां गॾु रिपोर्ट ग़ुलाम मुस्तफ़ा झतियाल, आवाज़ न्यूज़, मोहनजोदड़ो।